अचो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां मुंहिंजा भाइरो मुंहिंजा भेनरो में आहियूं पर अफ़सोस इहो आहे त जेको गवर्नमेंट जे लाइ आम हिकिड़ी चवणी आहे असां वटि न आहे लिखे पढ़े माण्हू वटि त को इहा चवणी असां हिनखे क़बूल नथा कयूं उन्हनि जो चवणु आहे त जेका हुकूमत आहे उहा अबो अमा थींदी आहे पर अॼु खां असां सिंध जे हर माण्हू खे चवंदा त अॼु खां पोइ इहो लफ़्ज़ रद्द कयो छो त पीउ माउ बेरहम नाहे थींदो पीउ माउ क़त्ल नाहे कंदो सिंध गवर्नमेंट खे बार बार अपीलूं कंदा रहिया आहियूं असां अॼु बि अपीलुनि जे ई मूड में आहियूं त असां वरी बि सिंध गवर्नमेंट खे पीपुल्स पार्टीअ खे उन्हनि सभिनी खे उन्हनि जी क़यादतुनि खे अॻु में बि अपीलूं कयूं आहिनि अॼु बि इन लाइ आहियूं त असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि नाजाइज़ मुतालबो असांजो हिकु बि कोन्हे जाइज़ मुतालबो असांजो इहो आहे त बाबा जेकॾहिं वफ़ाक़ समूरे मुल्क जे अंदरि 30% DRA ॾिए थो ॿियनि सूबनि बि ॾिनो आहे त सिंध हुकूमत खे बि ईअं करणु खपे ईअं न थियो रहंदो इहो थियो सिंधी में चवंदा आहिनि वियो रसो वठणु त छेलो बि खपायूं आहियो असां चयो DRA ॾियो हिननि चयो त हाणे तव्हां खां पेंशन ई खसींदा हाणे हक़ीक़त इहा आहे त इहा असां सभिनी जी कमज़ोरी खे सम्झूं वेठा आहिनि ऐं असां बि पंहिंजी जाइ ते अॼु इहा हिकिड़े हिन पंहिंजे सोशल मीडिया जे मार्फत सॼी सिंध जे मुलाज़िमनि खे उन्हनि जे तनज़ीमुनि खे उन्हनि जे इतादनि उन्हनि समूरनि अॻुवाननि खे अपील था कयूं त वाक़ई किथे असां पंहिंजे अनाउनि में सिंध जे मुलाज़िमनि जो को नुक़सानु नथा करियूं तंहिंजे करे असां जेका बि सॼी टीम बारे साहिब जी सही सिकंदर साहिब जन जेके बि दोस्त वेठा आहिनि हिते हिननि जी अॻुवाणी में वेठा आहियूं उन्हनि इहो तइ कयो आहे त असां वटि का बि अना कोन्हे असां वटि का बि शख़्सी रंजिश कोन्हे मूंखे मां गस्टा जे सिंध जो प्रेसिडेंट आहियां पर जेकॾहिं असां वटि ॿी सिंध जो जेकॾहिं सदर आहे मोहम्मद अशरफ ख़ासकेली जेकॾहिं अॼु बि हुननि खे जेकॾहिं को इज़त ॾियण लाइ तयारु आहे जेकॾहिं गॾियल इतिहाद जुड़े थो त जेकॾहिं उनखे सिंध जी चेयरमैनशिप थिए थी त मां मेंबर तौरु वेहण जे लाइ तयारु आहियां मूंखे सिंध जे मुलाज़िमनि जे वसी मफ़ाद जे ख़ातिर जेकॾहिं मोहम्मद अशरफ ख़ासकेलीअ जे मेंबर जे हैसियत में गॾु वेहणो पियो त मां वेही उस्तादनि जे सिंध जे समूरनि मुलाज़िमनि जे लाइ मां पंहिंजे अना खे पंहिंजे जेके आहिनि सो फिटी करे बि मां इन इतिहाद में वेहंदुसि अहिड़ी तरह मां गुज़ारिश थो कयां तव्हांखे असांजी दोस्तनि अॼु इनखे इनजे करे पोइ कयो आहे त असांखे अञा बि सख़्ती कई वई आहे असांजा मुतालबा DRA जे बजाए पेंशन रूल्स में अहिड़ी उन्हनि करे छॾी आहे जो इन खणी सम्झो त माना मुलाज़िम रिटायर थींदो त उन खां पोइ वञी ईअं सम्झे त मां रिटायर ई न आहियां त हुनखे अहिड़ी महीने में तकलीफ़ ईंदी तंहिंजे करे इन लाइ गॾियल ताक़त जी ज़रूरत आहे ऐं इनखे असां पंहिंजे इतिहादनि खे ताक़त में तब्दील करण जे लाइ असां जेको 12 अगस्त ते एहतजाज रखियल आहे इनखे मौख़िर कयूं था ऐं उन खां पोइ 18 तारीख़ ते असां हिकिड़ी मीटिंग कॉल करे उन में अॻिते जो लाहे अमल जो ऐलान बि कंदासीं पर उन सां गॾु इन में अॻु में असां पूरे सिंध जे समूरे मुलाज़िमनि जे जमायतुनि खे अपील था कयूं त किथे पंहिंजो अनाउनि जे वर चढ़ी उस मुलाज़िमनि जो नुक़सानु न करे वियूं तंहिंजे करे क़यादतूं अकुलमंद हुजणु खपनि क़यादतूं सालियो हुजणु खपनि उहे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कंदड़ हुजनि असांखे अनाऊं कोन्हनि ख़ुदा ॿिया बि पंहिंजो अनाऊं ख़तमु कयूं